बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। खुदा ताला तहां के तहांजी औलाद खे तहांजे माइटनि खे जमायत खे पाकिस्तान के खुदा ताला पंहिंजे हिफ्ज़ो अमान में रखे। खुदा ताला इन्हें मुल्क के कायम रखे। इन्हें दफ़े तकरीबन मूंखे महीनो थी वियो आहे मां जमायत में हलियो आहियां ऐं तमामु मुतमईन आहियां जो जमायत जा ॿार जमायत जी छोकिरियूं पढ़ी लिखी अॻिते वधियूं आहिनि। जमायत जा ॿार अॻ में जमायत के ॿाहिरि लेबर जी हैसियत में वेंदा, लेकिन इन दफ़े खुदा जो वॾो करम आहे जो इंजीनियर जी हैसियत में ॿाहिरि कम पिया कनि। मां तव्हांखे हमेशह चयो आहे वध में वधि पंहिंजी छोकिरियुनि जो न्याणियुनि जो ख़्यालु कयो, उन्हनि खे पढ़ायो, छो जे मुस्तक़बिल अॻिते पढ़ाई में आहे। अगरि तव्हां सम्झो था ज़मींदारी मां तव्हांखे हाणे आमदनी ईंदी, त मां थो सम्झां ज़मींदारी मां हाणे उहो आमदनी न आहे जो अॻ में ईंदी हुई। भाण वधी वियो आहे, 11-12 हज़ार रुपए जी ॿोरी थी वई आहे, ट्रैक्टर जा हर महांगा थी विया आहिनि। जो भी फसल तव्हां पोखियो था उन में तव्हांखे उहो रक़म नथी मिले जो मिलणु खपे। तंहिंजे करे तव्हां हर हो फसल पोखियो जंहिंमें ख़र्चो घटि आहे ऐं सियारे जी फसल उन में मर्ज़ भी घटि लॻंदो आहे, पाणी जी खपत भी घटि हूंदी आहे, छो जो हाणे तव्हांखे पाणी मिले पियो। अॻिते हली मां सम्झां थो हे पाणी तव्हांखे घटि मिलंदो ऐं काश्तकार तकलीफ़ में ईंदा। तंहिंजे करे जेतिरो थी सघे माल धारियो, माल में बरकत आहे, सुन्नत रसूल आहे, छो जे 12 एकड़ 20 एकड़ 15 एकड़ वारो हाणे ज़मींदारी मां बिल्कुलु न कमाए सघंदो। हुकूमत कुछ भी चए जो सब कुछ ठीक है, महंगाई घट थी वही है, कुछ भी ठीक ना है। 20-25 ॾींहं महीने में ॾिसो महंगाई तव्हांजे दर ते बीठी आहे, महंगाई वधी वेंदी। तव्हां पंहिंजे मज़हब, पंहिंजे ईमान, पंहिंजे अक़ीदे ते कायम रहो, कंहिं ॿिए जे मज़हब अक़ीदे सां छेड़छाड़ न कयो। तव्हां हर नमाज खां पोइ पाकिस्तान जे लाइ, जमायत जे लाइ, दरगाह जे लाइ
असांजी फ़ौज जे लाइ दुआ घुरो। फ़ौज जे लाइ हमेशह दुआ कयो, छो जे इहो ई फ़ौज आहे जंहिंजे करे असां इज़त सां आराम सां ॿाहिरि घरां निकिरी था सघूं, न त दहशतगर्दी जी करे तमामु ॾुखियाई थिए आहे। इहो ई फ़ौज आहे जो दहशतगर्दी खे मुंहुं पई ॾे। असांजा बच्चा जो फ़ौज में आहिनि, नौजवान शहीद पिया थियनि। जो शहीद थियो उन खे त ख़ुदा हिकिड़ो पंहिंजो मुक़ाम ॾेई छॾियो। जो ज़ख़्मी थिया, कॾहिं उन्हनि जे बारे में कंहिं बि न सोचियो आहे जो उन मां केतिरा माण्हू हली फिरी बि सघनि था, कंहिं पोज़ीशन में आहिनि। तव्हां हमेशह दुआ घुरो। जॾहिं बि तव्हां वांदा वेठा आहियो, सलाद शरीफ़, दुरूद शरीफ़ इन जो विर्त कयो। इन दुनिया में ऐं आख़िरत में इन जो तव्हांखे अजर मिलंदो। ऐं कोशिशि करे पंहिंजे ॿारनि ते नज़र रखो। तव्हांजा छोकिरा कंहिं सोबत में था उथनि, कंहिं सोबत में था घुमनि, उहो तव्हांखे नज़र रखणी पवंदी। छो जो हिकु दफ़ा ॿार ग़लति सोबत में अची वियो त पोइ माउ पीउ जे लाइ बि ॾुखियाई आहे, माइटनि जे लाइ बि ॾुखियाई आहे, पाड़े वारनि जे लाइ बि ॾुखियाई आहे। हमेशह ॿारनि खे मोहबत, इज़त, कुर्ब सां सम्झायो। अगरि ॿारनि ते वधीक सख़्ती कंदव त ॿार हमेशह ज़िद में ईंदो। लेकिन छोकिरनि जी पढ़ाई ते तव्हां बिल्कुलु तवजो ॾियो। ख़ुदा तव्हांखे कामयाबु कंदो। जीअं त मां तव्हांखे अॻु में ई चयो आहे जो अॻिते जो मूंखे ज़राअत जो मुस्तक़बिल चङो नथो नज़र अचे। गुज़िरियल साल माण्हुनि काश्तकारनि कणिक पोखी, छा थियो? न तव्हांखे क़ीमत मिली, न वरी सरकार तव्हां खां कणिक ख़रीद कई। छो जे ॿाहिरां उन्हनि कणिक घुराए वरिती ऐं उन्हनि खे ॿाहिरां घुराइण में पंहिंजो ज़ाती फ़ाइदो थियो, लेकिन असांजी आवाम जी तबाही करे छॾी। इन नतीजे में छा थियो? मां पंजाब बि घुमी आयो आहियां, सॼो सिंध घुमी आयो आहियां। मां सम्झां थो इन दफ़े 35-40% कणिक जी फसल घटि माण्हू पोखनि पिया। इहो बि मुल्क जो नुक़सानु आहे। जो नंढो काश्तकार आहे, महिरबानी करे ज़मींदारी ते हाणे भरोसो न आहे करिणो, छो जे कमाई न थींदी। तव्हां पंहिंजो माल वधायो, माल में बरकत आहे। बजाए कणिक कयो, फुटी कयो, तव्हां पंहिंजो चारो कयो, गाह कयो, छो जे अॻिते पाणी मिलणु तमामु ॾुखियो आहे तव्हांखे। ऐं जेतिरो थी सघे पंहिंजी औताद, पंहिंजे घर जिथे तव्हां वेहो था हुते वण पोखियो। छो जे हे जो अॼु तव्हां वण पोखियो था, थी सघे थो तव्हांजे त कमु न अचनि, तव्हांजी औलाद जे कमु ईंदा। कोई मुसाफ़िर उतां लंघे थो, उन वण जे हेठां वेहंदो, उन जो सवाब बि तव्हांखे थींदो। इहो सम्झो सदका जारी आहे। ख़ुदा ताला तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे, रिज़्क़ में, रोज़ी में बरकत अता फरमाए, तव्हांजी औलाद खे नेक ऐं सालेह करे। ख़ुदा ताला तव्हांजी औलाद जे दिल में वॾनि जे लाइ इज़त ऐं मोहबत पैदा करे।
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद। नहीं मेरे परवरदिगार से वास्ता है मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाक के फातिमा रज़ाना का हुसैन के साथ शहादत करबला। ए मेरे रब्बिल आलमीन, तो हमें कब्र के अज़ाब से बचा, दोज़ख के अज़ाब से बचा। हुज़ूर पाक के सदक़े में कब्र के हिसाब किताब से अपनी पनाह में रख। ये मेरे मालिक मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सदक़े हमारे गुनाह बख्श, हमें जन्नत में जगह अता फरमा। हम गुनाहगार हैं, हमारे गुनाह बख्श। हे मेरे परवरदिगार, तो हमारे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमा। ए मेरे परवरदिगार, तू हमें हर आफत, आज़माइश, तकलीफ़, मुसीबत से पनाह में रख। ए मेरे परवरदिगार, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सदक़े जो इधर बीमार हैं उन्हें शिफा अता फरमा। ए मेरे परवरदिगार, जो बेरोज़गार है उनको रोज़गार अता फरमा। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सदक़े जो बे औलाद है उनको औलाद अता फरमा। ए मेरे रब्बिल आलमीन, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सदक़े जहाँ जहाँ मुसलमान रह रहे हैं उसको अपने हिफ़्ज़ व अमान में रख। ए मेरे परवरदिगार से वास्ता है मोहम्मद का मेरी दुआ कबूल फरमा। बिस्मिल्लाह अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद। मोहब्ब मिठा मन ठार वो यार, मोहब्ब मिठा मन ठार वो यार, मोहब्ब मिठा मन ठार वो यार। देखो दिलासो दिल मुझे, देखो दिलासो। इश्क अवल खाया है तुझे जो, इश्क अवल खाया है तुझे जो, इश्क अवल खाया है तुझे जो। कामिल कलंगीदार वो यार, कामिल कलंगीदार वो यार, कामिल कलंगीदार वो यार, कामिल कलंगीदार वो यार, कामिल कलंगीदार वो यार। देखो दिलासो दिल मुझे के, देखो दिलासो दिल मुझे के। मोहब्बत मिठा मन ठार वो यार, मोहब्बत मिठा मन ठार वो यार। देखो दिलासो दिल मुझे के, देखो दिलासो। मन मोहे तो मस्त कयो, मन मोहे तो मस्त कयो, मन मोहे तो मस्त कयो। जान बजलवे दार वो यार, 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 जान बजलवे दार वो यार। देखो दिलासो दिल मुझे के, देखो दिलासो दिल मुझे के। तो वट फैल दरियाओ हले प्यो, तो वट फैल दरियाओ हले, तो वट फैल दरियाओ हले। तो बंगो न थींदुई वार वो यार, 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 बंगो न थींदुई वार वो यार। देखो दिलासो दिल मुझे के, देखो दिलासो दिल मुझे के। मोहब्बत मिठा मन ठार वो यार, मोहब्बत मिठा मन ठार वो यार, मोहब्बत मिठा मन ठार।